मेहड़ लॻे ॻोठ ईसा ख़ान सोलंकी जे रियाज़ सोलंकी तालका अस्पताल मेहड़ में सहाफ़ीन सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु वक़्तु अॻु ॻोठ मीरू कल्हड़ो जे सिंघार सोलंकी ऐं सिकंदर सोलंकी धुर वारनि असांजे औरतुनि जूं तस्वीरूं फेसबुक ते रखियूं। उन करे असांजो हिक ॿिए सां तकरार थी पियो, जंहिंखां पोइ असांजो फ़ैसिलो अशरफ सोलंकी सरमत चांडियूं वटि रखायो वियो, मगर उन्हनि बि चङे वटि सिंगार सोलंकी ऐं सिकंदर सोलंकी वारनि जी धुर न आई ऐं वरी उबतो असांजे 22 ABC जो केस बि दाख़िल करायो। कुझु ॾींहं तड़सी वरी असां राति असां ते हमिलो करे सिंघार सोलंकी सिकंदर सोलंकी ऐं ॿिनि नामालूम माण्हुनि असां ते फायरिंग कई, जंहिंमें मुंहिंजे भाउ गुलशेर वल्द अली नवाज़ सोलंकी खे टंग में गोली लॻी, जंहिंखे खणाए राधण थाणे ते NC दाख़िल कराई आहे। लेटर वठी मेहड़ तालके अस्पताल मां फर्स्ट एड करायो आहे, जंहिंखां पोइ असांजे हमरा खे लाड़काणो रेफर कयो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।